जी बिल्कुल, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं मोरो जे सिंध कॉलोनी में, जिथे गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल मोहम्मद उस्मान मेमण जे तामीराती कमु गुज़िरियल 5-6 सालनि खां रोलड़े जो शिकार आहे। वधीक असां सां मौजूदु आहिनि हिते कुझु ॻोठाणा, असां हुननि खां पुछंदासीं त हुननि जो हिन हवाले सां छा चवणु आहे। सर ही गवर्नमेंट प्राइमरी गर्ल्स स्कूल उस्मान सोलंकी आहे, जेको केतिरनि ई सालनि खां ज़बून हाल बणियल हुयो। उन खां पोइ हितां जे हुक्मराननि हिन कॉलोनी ते एहसान कंदे हिन जो ठीको जेको आहे सो उहो मंज़ूर करायो, जेको ठीको हिकु मनपसंदि ठेकेदार खे ॾिनो वियो। उन ठेकेदार साहब हिन स्कूल जी बिल्डिंग ड्राहे उन्हनि ई सिरनि मां, जेके हिन बिल्डिंग मां सिरूं निकितियूं, उन्हनि ई सिरनि मां हेतिरो ई कमु पहुचायो आहे। उन खां पोइ ठेकेदार साहब हितां ग़ाइबु थी वियो आहे, जंहिंखे 2 साल गुज़री चुका आहिनि। असां मुसलसिल दाहूं कयूं आहिनि, कूकूं कयूं आहिनि, पोइ बि हितां जो जेको चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि तरफ़ां कंहिं बि क़िस्म जो को बि नोटिस न आहे वरितो। अलबत्ता जेको आहे सो लोलीपॉप ॾियण जे लाइ हिन कॉलोनी वारनि खे मुख़्तलिफ़ माण्हू विज़िट जे लाइ अचनि था, ऐं हीअ जेका सूरत हाल ॾिसी हलिया था वञनि। असां इहा अपील था कयूं त ख़ुदा रहा पंहिंजे मुस्तक़बिल जे बचड़नि मामारनि ते एहसान कयो ऐं हिन बिल्डिंग जो जेको कमु आहे उहो मुकमल कराए ॾियो। असां उन्हनि खे चयो आहे, पंहिंजो पाण जो साजन आहे, असांजो भाउ आहे, जा ॿिया दोस्त आहिनि, उन्हनि खे चयो अथऊं ऐं पोइ हिन जो ठारायूं त एतिरो कमु थियो आहे, पोइ वधीक वधाईंसि। असां मुतालबो त इहो स्कूल ठाराए ॾिनो वञे त स्कूल ॿार जीअं तइलीम जारी रहे, ऐं तइलीम खां सवाइ जेको आहे सो पोइ ॿार जेको ग़लति कमु कंदा वञी के जुआ खेॾंदा के कीअं कंदा, ऐं को तालीम ज़रूरु। हिनखे 2 साल थी विया आहिनि। हिते ॿार त न पढ़ंदा आहिनि, तइलीम हासिलु कंदा आहिनि। हिते हिन जो ठेकेदार हो अलाए काॾे गुम थी वियो आहे, स्कूल ईअं पियो आहे, ॿार ज़रूरी लॻा पिया आहिनि पढ़ाईअ लाइ। जी बिल्कुलु, तव्हां हिते मौजूदु ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो पिणु इहो चवणु हुयो त असांजूं नियाणियूं स्कूल बंदि हुअण सबबि घरनि ताईं महदूद रहिजी वियूं आहिनि, जंहिंजी त तालीम मुकमल तौर ते बंदि थी वई आहे। हुननि वस वारनि खे अपील कंदे चयो आहे त असांजी नियाणियुनि खे स्कूल जल्द खां जल्द चालू कराए असांजी नियाणियुनि खे तालीम जे ज़ेवर सां रोशनास कयो वञे।